नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कंधकोट में खबर ॾींदा कंधकोट में पुराने तकरार था बिन ग्रुपन में फायरिंग औरत समेत ॿ ॼणा जख्मी सब्जो ऐं ॿाहिरि बिरादरी जे विच में पुराने तकरार सबब फायरिंग थी जंहिं सबब गोलियूं लॻण सबब गुलशेर महर ऐं औरत मीरज़ादी महर शदीद जख्मी थी पिया। जख्मियुनि मां गुलशेर महर जी हालत ॻणती जोगी हुअण करे रहीम यार खान रिफर कयो वियो। जख्मी जे वारसनि जो चवण हुयो त असां शहर खां घर वञूं पिया, अचानक सब्जो बिरादरी हथियार बंदन असां मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। वाक़ियो ए सेक्शन थाणे जी हद ममदानी पिकेट वटि पेश आयो। कंधकोट पुलिस बर वक्त पहुची जख्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। कंधकोट पुलिस पारां वाक़िए जो केस दाख़िल करे छॾियो। वाज़े रहे त सब्जो गैंग जे इन टोले निजी टीवी जे सहाफ़ी मथां फायरिंग बि कई हुई, संदसि फसुल खे बि बाह ॾिनी हुई, लेकिन पुलिस पारां हिन महिल ताईं सब्जो गैंग के खिलाफ काई भी कार्रवाई अमल में न आंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।